بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. في تأملات قرآنية چهون حصو الله تعالى असांखे तव्हांखे फ़हम जे क़ुर जो अल्लाह ताला क़ुर में चए थो त अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन, जिथे किथे अल्लाह साईं चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, छा उन्हनि जी दिलूं बंदि थी वियूं तालनि सां। ॿी जॻह ते चवनि था अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन वलो कान मिन इंदि ग़ैरिल्लाह लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा, जे ही कलाम अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजो हुजे हा त उन में वॾो इख़्तिलाफ़ हुजे हा। सो असांखे त यकीन आहे त अल्लाह जो कलाम आहे, अल्लाह जे तरफ़ां आहे, ऐं असांखे हिनखे पढ़णो आहे यकीन सां, दिलि सां ऐं सम्झी, छो जो हिन में पोइ असांखे असरु थींदो। ॼाहे असां वटि आहे सूरत अल फ़ुरक़ान जी आयत 26 आयत। अल्लाह ताला चए थो वयौम यउद्दु ज़ालिमु अला यदैहि, जेॾीमहिल ज़ालिम इंसान क़यामत जी ईंदो त पंहिंजे हथनि खे चक हणंदो, ॿी रिवायतुनि हदीसुनि में अचे थो हीअ त आयत नबी करीम चए थो पंहिंजा हथ आस्ते आस्ते खाई छॾींदो, कावड़ मां ॾुख मां मूं छा कयो पंहिंजी ज़िंदगी में। अल्लाह ताला चए थो वयौम यउद्दु ज़ालिमु अला यदैहि यक़ूल या लैतनी इत्तख़ज़्तु मअ रसूल सबीला, ओ चए थो या अल्लाह मूं पंहिंजी ज़िंदगी तबाह करे छॾी, मूं पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करे छॾी, मां रसूल सां गॾु हुजां हा, मां रसूल जे चवण ते हुजां हा, मां रसूल जे पैगाम ते हुजां हा। या वैलता, बसि चए थो मां मरी वियुसि। या लैतनी लम अत्तख़िज़ फुलानन ख़लीला, मूं छो फलाणा जेके दोस्त किना हूंदसि उन्हनि जा नाला खणंदो, मूं छो उन सां दोस्ती रखी, मां उन सां छो हलुसि, छो मूं ईअं कयो, मां उन्हनि खां परे रहां हा, मां बची वञा हा। हाणे पंहिंजे दोस्त जेके हिते हूंदा चवंदासीं हल हेॾे था हलूं, हीअं था कयूं, हेॾे था घुमूं, हीअं था नशो था कयूं, चोरी था कयूं, बुरायूं था कयूं, उन्हनि जा नाला खणंदो उते, चवंदो अल्लाह ताला मां हिननि खां परे हुजां त मां बची वञा हा। पर पोइ वरी चए लक़द अदल्लनी अनि ज़िक्र, मूंखे त अल्लाह जे ज़िक्र खां परे करे छॾियुनि। बाद इज़ जाअनी, मूंखे त इहो आयो हो, इहो अल्लाह मौलवी मौलाना तबलीगी दीनदार माण्हू मूंखे नसीहत कंदा हुआ, इहो ज़िक्र यानी अल्लाह जो ज़िक्र मूं ॾे आयो हो, पर मूंखे हिननि परे करे छॾियो न। बाद जाअनी वकान शैतानु लिंसान ख़ज़ूला, ऐं शैतान जेको इंसान खे बरगिलाइण जे लाइ आहे, ऐं मूंखे उन परे करे छॾियो इन शइ खां। सो ॾिसो न इहो इंसान कोशिशि करे त इहो ॾींहुं न अचे ज़िंदगी में। हींअर ई पंहिंजा दोस्त ॾिसे मुख़ैर जेके गॾु अथसि, कहिड़ियूं ॻाल्हियूं हुनखे वेझो था कनि, कहिड़ियुनि खां परे था कनि। पाण ई सोचे सम्झंदो त हीअ अलाह खां वेझो था कनि या परे था कनि। जे परे था कनि त उन्हनि खे तूं आस्ते आस्ते उन्हनि खे टराए छॾ, दोस्ती उन्हनि सां रखो जेके दीनदार हुजनि, जेके तोखे अल्लाह रसूल जो रस्तो ॾेखारनि, जेके तोखे मस्जिद जो रस्तो ॾेखारनि, तोखे निमाज़ जे लाइ वठी वञनि, तोखे हक़ु चवनि त ॻोल्ह, किताब हींअर मोबाइल आहे या आलिम आहिनि उन्हनि खां सुवाल पुछ, भाई हीअ शइ जेका असीं कयूं था सही था कयूं या हलाल आहे या हराम आहे या छा आहे। तंहिंजे करे त अल्लाह साईं चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन, छा हिन क़ुर खे छो नथा सोचे सम्झे पढ़नि। जिथे किथे अल्लाह साईं क़ुर चए थो क़ुर लियदब्बरू आयात, मूं क़ुर नाज़िल कयो आहे त हिन खे सोचे सम्झे ऐं पढ़नि, ईअं न त बसि दौर कनि, पर कंहिंखे त पढ़नि ई कोन था। सो इंसान कोशिशि करे हीअ ज़िंदगी हर शइ तूं दुनिया में हिते तुंहिंजी तिजारत ख़तमु थी वई, तुंहिंजी प्रॉपर्टी वई हली, तुंहिंजी गाॾी वई हली, तुंहिंजी ड्यूटी वई हली, इहा वरी बि थी सघे थी। तुंहिंजी घरवारी तोखां छिनाए विया या तलाक वठी विया, तुंहिंजो औलाद वियो लियो या मरी वियो अल्लाह न करे, त इहो वरी बि थी सघे थो। पर हिकिड़ी शइ इहा नथी थी, वापसि नथी अचे, जेकी आहे तुंहिंजी ज़िंदगी। इंसान जी जेकी ज़िंदगी आहे न वरी नथी अचे। इंसान जी ज़िंदगी हिकिड़ो कलाक बि जो तुंहिंजो ज़िंदगी मां वञे थो इहो वरी न ईंदो। ॾिसो न इंसान हर शइ जे वापसि पैसा विया हलिया त वरी बि थी वेंदा, पर इंसान जे कोशिशि करे त हीअ जेको हिकिड़ो साह तूं खणी थो, इहो जेको हिकिड़ो साह खणी थो, इहो तुंहिंजो हिकिड़ी ज़िंदगी मां हिकिड़ो सेकंड इहो खुटो, वरी तूं सॼी दुनिया जी मिल्कियत ॾींदे न वापसि ईंदो। त इहो जे न वापसि ईंदो त तूं इंसान छा करे सघंदे।
इन ज़िंदगी में कमा ऐं जेके ॾींहं गुज़री आहे तौबा ताइब थी अल्लाह जो ज़िक्र ज़ुबान ते हुजे सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर। इन में कहिड़ा पैसा था या ॾुकड़ जा तकलीफ़ था अचनि इंसान सदाईं तौबा ताइब थिए अस्तग़फिरुल्लाह अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना दुरूद पढ़े इस्तिग़फ़ार पढ़े छो जो इहो शइ कमी नथी सघे। जेतिरा ॾींहं विया इन्हनि जा इंसान वरी तौबा ताइब थिए वरी अॻिते इस्तअनिफ़ल अमल कम में हथु विझे छो जो ज़िंदगी वरी न ईंदी। ज़िंदगी हिकिड़ी आहे ॿी कान्हे ही दुनिया में इहो इम्तिहान अलाह साईं तव्हां खां वठे थो हिते असां खां तव्हां खां। जे इन में असीं कामयाबु थी वियासीं त कामयाबु हूं अॻिते जे इन में कामयाबु न थियासीं त पोइ हर शइ में असीं कामयाबु न थींदासीं अॻिते त ॾींहं थोरा न आहिनि अॻिते त सॼी ज़िंदगी आहे लागी थी जान जन्नत में या दोज़ख में। सो इंसान कोशिशि करे त इन शइ में सोचे त जेकी अॻिते असांखे कमु अचे जीअं हिन आयत में न ईअं चवंदो यौम यअद्दु ज़ालिम जेको ज़ालिम हिते ज़ुल्म चवंदो मां दिलेर आहियां मां हीअं आहियां मां मूंखे मुंहिंजे अॻियां केरु न बीहंदो मुंहिंजो नालो केरु न वठंदो ऐं जेके दोस्त मुजरिम हूंदसि हिते उहे त हथई फूकू ॾींदसि उहे चवंदसि हा तूं ड्रिज न तूं हीअं न ॾिसो न कोशिशि करे त इहे ॾींहुं जेको अचे क़यामत ॾींहुं त इहो पंहिंजे हथनि खे चकनि हाणे यौम यअद्दु ज़ालिम अला यदैहि यक़ूलु या लैतनी इत्तख़ज़तु मअ रसूल सबीला यार चवंदो या अल्लाह मां दुनिया में रसूल जे चवण ते हुजां अल्लाह जे रसूल जे चवण ते हुजां मां तौहीद ते हुजां मां इल्मु सिखां मां हिन ॾींहं में हींअर अल्लाह खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि। हाणे इहो जेको करे बि थो या चए बि थो अञा हिसाबु शुरू कोन थियो आहे बसि ॾिसे बि थो माण्हुनि जो हिसाबु त इहे चवंदो त हल मूंखे फलाणे मूंखे विञाए छॾियो उन्हनि खे गारियूं ॾियणु शुरू कंदो पर पंहिंजे हथनि खे हदीस में तफ़सील अचे थो त अंगुरियुनि खां वठी ॿांह ताईं वात में विझंदो वेंदो चक हणंदो पंहिंजे पाण खे कावड़ मां दिलेर हुउसि मां हीअं हुउसि पर मूंखे दोस्तनि फूकूं ॾेई मूंखे ज़ालिम करे छॾियुनि मूंखे ग़लति रस्ते ते आणे छॾियुनि। सो इंसान कोशिशि करे क़ुर जो पढ़े ऐं क़ुर खे सम्झे त जे नथो सम्झे तर्जुमा आहिनि पिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह जिथे किथे घर में इंसान कोशिशि करे त सिखे हर शइ इंसान सिखी सघे थो डॉक्टर थी थो सघे इंजीनियर थी सघे थो छा दीन जी ख़बर नथो पढ़ी सघे। ओवैस अल-क़रनी असीं हिकिड़ी किसो ॿुधाईंदो नंढड़ो मुख़्तसर ओवैस अल-क़रनी मारूफ़ आहे वॾो ज़ाहिद आबिद हो यमन में हो त उनखे हिकिड़ो ॿियो परे खां आयो ज़ाहिद रबीअ इब्न ख़ुसैम उन चयो मां ॾिसां त ओवैस कहिड़ो कमु थो करे कहिड़ी इबादत थो करे कहिड़ी शइ में मसरूफ़ आहे हींअर त उन चए थो पाण रबीअ पंहिंजे किताब में लिखियो अथसि क़ाल रबीअ इब्न ख़ुसैम अतैतु ओवैस अल-क़रनी फवजदतुहु क़द सल्ला सुबह चई मां ॾिठोमांसि फजर पढ़ी यको मस्जिद में वेठो वक़ाअत वेही अलाह जो ज़िक्र में शुरू थी वियो पंहिंजे निमाज़ खां पोइ सुबुह जी निमाज़ खां पोइ त हुन परे खां वेही ॾिठुसि चई त मां फ़क़ुल्तु ला अशग़ुलु अन तस्बीह त मां हिनखे छो हिनजे जेको ज़िक्र करे बि थो त मां हिनखे छो वञी मसरूफ़ कयां भला परे थो थी वियां ॾिसां नेठि उथंदो फलम्मा कान वक़्तु सलात क़ाम युसल्ली वेठो फजर खां वेंदे ज़ोहर जी अज़ान आई त वरी ज़ोहर पढ़ी ही न चयो त वरी ज़ोहर खां पोइ वरी ज़िक्र ऐं तस्बीह में शुरू थी वियो फसल्ल ज़ोहर फलम्मा सल्ल ज़ोहर सल्ल अल-असर यको वरी वेठो ज़िक्र करे टे पारी पढ़ी हीअ बि थो परे खां ॾिसेसि चई वरी असुर खां पोइ मूं चयो त हाणे अलाह खे यादि बि थो करे मां हाणे वरी छो हिनखे मसरूफ़ कयां छॾिया भले नेठि निकिरंदो उथंदो चई वरी सल्ल अल-असर फ़ज़कर अल्लाह इलल मग़रिब सिज मग़रिब थी वई वरी मग़रिब पढ़ी वई ज़िक्र कयईं सुनतूं पढ़ी नफ़िल पढ़ी इलल इशा वरी इशा जो टाइम थी वियो त हिन परे खां ठो त रबीअ चई त हाणे हीउ वांदो थींदो मां हिन सां थोरो वेहां या पुछांसि का शयूं त चई फलम्मा सल्ल इशा जलस यज़कुरुल्लाह इला सुबह वेही फजर थी वियो यको इहो ज़िक्र पंहिंजे तस्बीह में हुजे चई त हाणे मूंखे मां निंड करे उथां वरी ॾिसां त अञा बि थो ज़िक्र करे अञा बि थो तस्बीह पढ़े त सुबुह पढ़ी त हिन वरी थोरो ज़िक्र कयईं त हिन जो अखि लॻी वई थोरो वेठे त उते ई सुम्ही पियो चई मां परे खां पोयां ॾिसांसि पियो त थुमन तब चई पोइ उथियो जल्दी उथी पोइ चई पोयां हुजांसि मां त मां हाणे ॻाल्हायांसि छा कयां चई पंहिंजे पाण खे थो चए फसमिअतहु फयक़ूल अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन ऐन नवामा व बतन ला तशबह चई अलाह खे चए थो अलाह साईं मां तोखां माफ़ी थो वठां हिन अखियुनि खे जेको निंड अची थी वञे तुंहिंजे ज़िक्र खां ऐं हिन पेट जेको भरिजे ई कोन थो। सो ॾिसो त इहो केॾो इहे ताबई हूंदा
केॾो न हू पंहिंजे अमल में होशियारु हूंदा हुआ। हाणे इहो जेके थोरी बि निंड कई हल्की, सॼी राति ॾींहुं अलाह जे ज़िक्र ऐं तस्बीह में हूंदा, त बि वरी अलाह खां माफ़ी पियो वठे त या अलाह मूंखे माफ़ु कर, मां हिनखे हीअ अखि लॻी वई, मूंखे जा बुख थी लॻे, न खाइण न पीअण ॾिस रुॻो अलाह जे ज़िक्र में हूंदा। इहे हुआ ताबिई असांजा, इहे जेके असांजा वॾा हूंदा हुआ, इहे असांजा जेके दुनिया हिन में हले थी अञा बि उन्हनि जे ज़िक्र सां, इन्हनि जे यादि में। सो इंसानु कोशिशि करे इन्हनि जूं ॻाल्हियूं जॾहिं बि इंसानु यादि कंदो त पाण खे हिमत ईंदी। सो कोशिशि करे इंसानु त पढ़े, क़ुर पढ़े, सम्झे, ऐं हिननि जो सालिहीन जेके अलाह जा औलिया था, इहे इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधे। ॿुधण सां इंसान जो ईमान ताज़ो थो थिए, ॿियो कुझु कोन थो खपे। इंसानु हले थो, गाॾी हले थो त गाॾी पेट्रोल ख़तमु थो थिए त कंहिं पेट्रोल पंप ते विझी पेट्रोल ज़रूरु विझाए थो त गाॾी अॻिते हले। मोबाइल ॾिसे थो त चार्ज न आहे त मोबाइल खे चार्ज थो करे त मां इस्तेमालु कंदुसि, पर पंहिंजो ईमान कोन थो ॾिसे त केॾे थो वञे, केतिरो कमज़ोरु आहे, उनखे बि वधाइणो आहे, उते बि उनखे बि कंहिं पेट्रोल पंप ते बीहणो आहे। इहो इंसान जी दिलि खे पेट्रोल पंप तिलावत क़ुर जी जा इंसान जो जेके ज़िक्र आहे ज़बान ते हुजे, या दुरूद हुजे, या अलाह खे यादि करे, क़यामत यादि करे, मौत यादि करे, अखि जेॾीमहिल ॿुटींदो हिन दुनिया मां, जेॾीमहिल हिनखे क़ब्र में हेठां सिर रखे, मुंडी रखंदसि, मथो रखंदसि, उहो ॾींहुं यादि करे त पोइ हीअ सभु शइ जेकी दुनिया वारी आहे पोयनि जे लाइ हूंदी, कुझु बि कोन खणी वेंदे पंहिंजे पाण अहल औलाद जे लाइ सुख, ऐं तूं अॻिते हिसाब तूं ॾींदे। जे हलाल हूंदो त हिसाब, जे हराम हूंदो त पोइ मोचड़ा। सो इंसानु कोशिशि करे सही रस्ते ते हले। दुनिया में अञा टाइम आहे, जेसि ताईं इंसानु ॿुधे थो, ॻाल्हाए थो, चोरे फिरे थो, त इहो अलाह साईं तोखे मौक़ो ॾिनो आहे त अमल कर। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए अमल जी। अल्लाहु अअलम बिस्सवाब। सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।